उडेरुलाल मां ख़बर ईंदा हलो तो उडेरुलाल स्टेशन में कप्तान सोहेल साहिवाल जी कोशिशुनि सां अबू बकर जे ताउन सां ZMT NGOs पारां मेडिकल कैंप क़ाइम कई वई, जंहिं में टंडो आदम तालुके अस्पताल जे अॻूणे MS ऐं मौजूदा MS डॉक्टर वकार अहमद ऐं डॉक्टर बशीर अहमद खासकेली, डॉक्टर मीर ओसामा, ZMT NGOs जे इंचार्ज काशिफ मेमूण, मुज़मिल साबिर अली, गुलाम हुसैन ऐं ॿियनि कैंप में हिसो वरितो, जंहिं में चमड़ी जी ख़ारिश, बुखार, पेट जी ख़राबी, अख कन जे सूर जे मरीज़नि जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं वयूं। जॾहिं त बरसात मुतासिरनि ग़रीबनि चयो त कप्तान सोहेल साहिवाल जे हिन टाइम ते असां ग़रीबनि जी मदद करण ते खेनि सची दिलि सां दुआऊं कंदा रहंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।